मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट MQM पाकिस्तान जे अॻवान ऐं सिंध असेंबली में मुखालिफ़ धिर जे अॻवान अली खुर्शीदी सखर प्रेस क्लब में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त MQM पाकिस्तान सखर समेत सॼी सिंध में पंहिंजी सियासी हैसियत ॿीहर बहाल करण लाइ सरगर्म थी वई आहे। हुन वाज़े लफ़्ज़नि में चयो त असां सखर खे ॿीहर फ़ाल बणाए रहिया आहियूं, जंहिंजे पेट में जेतिरो बि सूर हुजे। प्रेस कॉन्फ्रेंस में MQM जा ॿिया क़ौमी ऐं सूबाई असेंबली जा मेंबर बि मौजूद हुआ। अली खुर्शीदी चयो त अॼु हिकु मज़बूत ऐं सरगर्म MQM पाकिस्तान मैदान में आहे, जेका अवामी मसइलनि लाइ आवाज़ उथारे रही आहे। अली खुर्शीदी कैनाल जे मंसूबे खे संजीदा मसइलो करार ॾींदे चयो त इन जो असर सिंध जे हर शहरी ते पवंदो। हुन इल्ज़ाम लगायो त पीपल्स पार्टी इन मामले ते ॿिनि रुखनि वारी पॉलिसी इख्तियार कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अली खुर्शीदी कराची खां कश्मीर ताईं वधंदड़ बदमनी ते बि ॻणती ज़ाहिर कंदे चयो त अमन जी सूरतहाल ॾींहों ॾींहुं ख़राब थी रही आहे, जंहिं ते फौरी ध्यान ॾियण जी ज़रूरत आहे। प्रेस कॉन्फ्रेंस जी पुॼाणी ते हुन चयो त MQM पाकिस्तान न रुॻो शहरी हक़नि लाइ जिदोजहद करे रही आहे, पर सिंध जे वसीलनि ख़ासि तौर पाणी लाइ कंहिं बि सूरत में सौदेबाज़ी न कईंदी। सिंध जे हिक फुड़े पाणीअ ते बि सौदेबाज़ी न कई वेंदी। उन मौक़े ते MQM पाकिस्तान सखर इंचार्ज समेत ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।